मज़मून फिजिक्स क्लास 10 बाब 15 सबक 6 ओम जो कानून ओम्स लॉ। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आया सनाउल्ला महर। इन वीडियो में जो असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे ओम जो कानून यानी ओम्स लॉ। प्यारा बारो हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो स्टेट एंड एक्सप्लेन ओम्स लॉ यानी ओम जे कानून जी वज़ाहत करणु। ॿी पॉइंट में चवे थो एक्सप्रेस ओम्स लॉ मैथमेटिकली V is equal to IR यानी ओम जे कानून खे रियाज़ियाती सूरत में ज़ाहिर करणु। ऐं टीं पॉइंट में चवे थो डिफाइन एंड रिलेट द क्वांटिटीज़ वोल्टेज करंट एंड रेजिस्टेंस यानी वोल्टेज करंट ऐं रेजिस्टेंस जे विच में लाॻापे खे सम्झणु। वाई वी स्टडी दिस, ही असीं छो था पढ़ूं? हिन जे लाइ चए थो बाय स्टडिंग दिस वी अंडरस्टैंड द फंडामेंटल रिलेशनशिप बिटवीन वोल्टेज करंट एंड रेजिस्टेंस in an electric circuit. We can calculate unknown values in electrical circuits easily. We gain practical knowledge to design and analyze circuits in daily life. For example, household wiring, electronics, mobile devices. चवे थो त ओम जे कानून जो मुतालो करण सां असांखे वोल्टेज करंट ऐं रेजिस्टेंस जो बुनियादी तालुक सम्झण में मदद मिले थी। असां आसानीअ सां बरक़ी सर्किट में अणॼातल मिक़दार खे मापे सघूं था। असांखे रोज़ानी ज़िंदगीअ में सर्किटनि जहिड़ोक घर जे वायरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल डिवाइसिस खे सम्झण ऐं उन जे इस्तेमाल करण जी अमली ॼाण मिले थी। प्यारा बारो हींअर असीं पंहिंजो टॉपिक जे तरफ़ हलूं था जेको आहे ओम्स लॉ यानी ओम जो कानून। तो ही जेको मौज़ू आहे प्यारा बारो इहो साइंसदान जे नाले ते आहे ऐं ही जेको कानून आहे यानी ओम्स लॉ इहो इलेक्ट्रिसिटी जे लाइ तमामु ज़रूरी आहे। यानी जेको असां हिन चैप्टर में टॉपिक पढ़ूं था यानी इलेक्ट्रिसिटी जे बारे में जेका असां डिस्कस कईसीं या अॻिते कंदासीं उन सभिनी जे लाइ जेको आहे त ओम जो जेको कानून आहे उहो तमामु ज़रूरी आहे। अहिड़ी तरह ज़रूरी आहे जहिड़ी तरह असां मैकेनिक्स में न्यूटन जा लॉज़ पढ़िया हुआसीं ऐं उन खां बाद में जीअं इलेक्ट्रोस्टैटिक्स में असां जेको आहे त कूलम जो लॉ पढ़ियोसीं। तो अहिड़ी तरह जेको आहे त इलेक्ट्रिसिटी जे लाइ ओम जो कानून ज़रूरी आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां हिन जे हिस्ट्री जी थोरी ॻाल्हि कयूं त ही कानून जेको आहे त असांखे 1826 में जॉर्ज साइमन ओम नाले हिकिड़े साइंसदान बेसिकली हिन जेको कानून ॾिनो उन जो मक़सदु छा हुयो, उन कंहिं जे बारे में असांखे कानून ॾिनो। हिन छा चयो त चवे थो ओम्स लॉ गिव्स अ रिलेशनशिप बिटवीन वोल्टेज एंड करंट यानी ओम जे कानून असांखे तालुक ॿुधायो वोल्टेज ऐं करंट जे बारे में। जीअं त ऑलरेडी असां वोल्टेज ऐं करंट खे डिस्कस करे आया आहियूं। ठीकु आहे, त वोल्टेज छा हूंदी आहे, करंट छा हूंदो आहे। तो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं मां तव्हां खां हिकु ॻाल्हि पुछा करणु चाहियां, मिसाल जे तौर ते मूं वटि हिकु गोली आहे ऐं हिन पासे पिस्टल आहे यानी गन आहे ऐं जेकॾहिं मां तव्हां खां पुछा कयां त इन्हनि ॿिन्ही में वधीक डेंजरस कहिड़ो आहे यानी वधीक ख़तरनाक कहिड़ी शइ आहे, त मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो 90 खां 80% शागिर्दनि जो या ॿुधंदड़नि जो जवाबु इहो हूंदो त सर जेको आहे त गोली वधीक ख़तरनाक आहे एज़ कंपेयर टू पिस्टल जे। अगरि जेकॾहिं मां तव्हांखे इहा शइ पुछा कयां त विच हर्ट्स यू एक्चुअली यानी हक़ीक़त में तव्हांखे नुक़सानु कहिड़ी शइ पहुचाए थी, त तव्हां वरी बि चवंदव सर असांखे नुक़सानु त गोली थी पहुचाए, छो त गोली सां लॻंदी आहे ऐं माण्हू मरी वेंदो आहे या हू इंजर्ड थी पवंदो आहे। पर हाणे हिते जेकॾहिं मां थोरो पंहिंजो पर्सपेक्टिव चेंज कयां ऐं मां मिसाल जे तौर ते ईअं खणी चवां त मुंहिंजे हथ में गोली आहे, हथ में, ठीकु आहे, पिस्टल में न, हथ में गोली आहे ऐं उहा मां तव्हां ॾे थ्रो थो कयां, तव्हांखे हणां थो, त छा तव्हांखे उहा गोली नुक़सानु पहुचाईंदी? तव्हां चवंदव न सर बिल्कुलु बि न पहुचाईंदी। त इन जो मतिलबु छा थियो त गोली नुक़सानकार न आहे। हाणे असां ईअं खणी चई सघूं था त इट इज़ द एनर्जी बिहाइंड दैट बुलेट विच कैन द मेक बुलेट डेंजरस और नॉट यानी गोली नुक़सानकार न आहे, गोलीअ जे पोयों जेका एनर्जी आहे जेका गोलीअ खे मूव कराए थी, जेका गोलीअ जी रफ़्तार खे वधाए थी, उहा डेंजरस आहे। जेकॾहिं एनर्जी घटि हूंदी त गोली जी रफ़्तार घटि हूंदी, एनर्जी वधीक हूंदी त गोली जी रफ़्तार वधीक हूंदी। पर हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त गोलीअ खे इहा एनर्जी किथां थी मिले, त असां चवंदासीं इहा जेका एनर्जी गोलीअ खे मिले थी उहा मिले थी हिन
गन खां याने हिन पिस्टल खां। त माना जेकॾहिं असां हक़ीक़त तौर ते ॾिसूं त गोली वधीक डेंजरस न आहे। वधीक डेंजरस कहिड़ी शइ आहे? हीअ गन। छो त इहा गन ई आहे जेका गोलीअ खे एनर्जी प्रोवाइड करे थी। पर अक्सर असांजे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त माना गोली वधीक ख़तरनाक आहे, ठीकु आहे, ऐं गोली ई माण्हू मारे थी। पर हक़ीक़त में माण्हू केरु मारींदी आहे? गन, ठीकु आहे, पिस्टल इहो माण्हू मारींदो आहे। अगरि इन ई शइ खे असां जेको आहे त हिते करंट ऐं वोल्टेज वारे जेको आहे त पर्सपेक्टिव सां ॾिसूं या हिन कानून जे ब्याफ ते ॾिसूं त छा इहा ई ग़लती असां हिते बि त नथा कयूं त असांजी नुक़सानकार शइ हिकिड़ी हूंदी आहे पर बदनाम ॿी शइ थी वई आहे। जीअं हिते गोलीअ जे केस में असां सम्झोसीं त असल में नुक़सानकार कहिड़ी शइ आहे? पिस्टल, पर मशहूरु केरु आहे? गोली। अहिड़े नमूने सां जेकॾहिं मां तव्हां खां पुछा कयां त मिसाल तौर ते हिकिड़ी वायर खुलियल आहे ऐं उन में जेको आहे त करंट फ्लो थो थिए त उन में जेकॾहिं कोई माण्हू हथु विझंदो त उनखे केरु नुक़सान पहुचाईंदो? तव्हां चवंदव सर करंट नुक़सान पहुचाईंदो। छा उन वायर में वोल्टेज न हूंदी? पर असांजो ज़हन काॾे वेंदो? करंट जी तरफ़ वेंदो। हाणे जेकॾहिं असां करंट ऐं वोल्टेज खे थोरो डिस्कस कयूं त छा असां करंट ऐं वोल्टेज में बि हीअ गोली ऐं पिस्टल वारी ग़लती त नथा कयूं त मशहूरु हिकिड़ी शइ आहे पर असल में नुक़सानकार ॿी शइ आहे। अगरि जेकॾहिं हिते असां हिन करंट जे बारे में डिस्कस कयूं प्यारा ॿारो त मिसाल जे तौर ते हीउ हिकिड़ो असां वटि सर्किट आहे, ठीकु आहे, इन में चार्जिस मौजूदु आहिनि पर स्टैटिक हालत में यानी रेस्ट वारी हालत में। हाणे उन खां बाद में जेकॾहिं मां हिन सर्किट में हिते मां जेको आहे त बैटरी इंसर्ट कयां थो, विझां थो त छा थींदो? उन खां पोइ चार्जिस हितां मूव थियण शुरू थींदियूं, यानी हाई पोटेंशियल खां लो पोटेंशियल जी तरफ़ चार्जिस जेको आहे त शुरू थींदियूं, उन्हनि जो वहिकिरो शुरू थींदो। हाणे जॾहिं चार्जिस फ्लो थींदियूं असां उनखे छा चवंदा आहियूं? करंट, ठीकु आहे। हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो असां जेकॾहिं वोल्टेज जी ॻाल्हि कंदासीं त वोल्टेज वरी छा आहे? हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि हीअ हिकिड़ी बैटरी आहे, ठीकु आहे, ऐं उहा चार्जिस खे जेको आहे त मूव थी कराए। अगरि जेकॾहिं इन जी जॻह ते असां डबल बैटरी लॻायूं पोइ छा थींदो? त चार्जिस जो जेको फ्लो आहे उहो वधी वेंदो, ठीकु आहे। हाणे इट मीन्स छा आहे? असां खणी ईअं चऊं त बैटरी जेको आहे उहा चार्जिस खे वधीक फोर्स थी करे मूव करण जे लाइ, ठीकु आहे। चार्जिस हूअं बि त मूव करनि थियूं पर जेकॾहिं असां बैटरी वधाईंदासीं, बैटरी वधाइण सां छा थींदो? पोटेंशियल डिफरेंस वधी वेंदो। जॾहिं पोटेंशियल डिफरेंस वधी वेंदो त चार्जिस जे मूव करण जी रफ़्तार जेका आहे उहा बि वधी वेंदी, ठीकु आहे। जॾहिं चार्जिस वधीक मूव कंदियूं यानी करंट वधीक थो फ्लो थिए। पर इन्हनि जो रिस्पॉन्सिबल केरु आहे? पोइ हीअ बैटरी। बैटरी छा थी ॾे? वोल्टेज थी ॾे, ठीकु आहे। इन जो मतिलबु छा थियो? त वोल्टेज जेका आहे त उहा करंट प्रोड्यूस करे थी। अगरि जेकॾहिं असां हिन फिगर खे थोरो ॾिसूं जेको आहे थोरी कार्टून टाइप आहे त हिन में छा थो थिए त ही असांजो जेको आहे त चार्जिस आहिनि, ठीकु आहे, इन खे पुश केरु थो करे? पोइ वोल्टेज, ठीकु आहे। जॾहिं त हुन वायर में रेजिस्टेंस आहे, असां हुनखे अॻिते थोरो डिस्कस कंदासीं, पर माना जेतिरी असांजी वोल्टेज वधीक हूंदी ओतिरियूं चार्जिस वधीक मूव कंदियूं। त अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं हिते असां करंट ऐं वोल्टेज वारे सिस्टम में ॾिसूं त करंट असांजो वधीक ख़तरनाक न आहे, ख़तरनाक केरु आहे? वोल्टेज। ऐं उन खां बाद में अक्सर माण्हू चवंदा आहिनि त ख़तरनाक कहिड़ी शइ आहे? करंट ख़तरनाक आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हाणे जेकॾहिं असां जेको आहे त हिन केस में ॾिसूं त गोली जेका आहे उहा डिपेंड कंहिं थी करे? हिन गन ते। ऐं अहिड़े ई नमूने सां करंट जेको आहे डिपेंड करे थो वरी वोल्टेज ते। त वोल्टेज हूंदी त करंट फ्लो थींदो, ठीकु आहे, यानी करंट कंहिं ते थो करे डिपेंड? वोल्टेज ते। गोली नुक़सान नथी पहुचाए सघे। जॾहिं असां हुनखे गन में विझंदासीं त गन हुनखे एनर्जी ॾींदी, तॾहिं गोली नुक़सान पहुचाईंदी। यानी जेको आहे त डिपेंड करे थी हीअ बुलेट कंहिं ते? हिन गन ते, ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां हिन वोल्टेज ऐं करंट वारे सिस्टम में ॾिसूं त अक्सर आम माण्हुनि खे इहा ख़बर हूंदी आहे या आम माण्हुनि जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त नुक़सान असांखे करंट पहुचाईंदो आहे, पर हक़ीक़त इहा न आहे। नुक़सान असांखे केरु पहुचाईंदो आहे? वोल्टेज नुक़सान पहुचाईंदो आहे, ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां कुझु असांजा टेक्निकल जेके माण्हू हूंदा आहिनि उहे जेको आहे त करंट खे प्रिफर न कंदा आहिनि, उहे हर जॻह ते जेको आहे त
वोल्टेज के ही रिस्पॉन्सिबल जेको आहे त बणाईंदा आहिनि कंहिंजो नुक़सान जो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर जेके अंदरि ट्रांसफार्मर जेके हूंदा आहिनि या ग्रिड स्टेशन हूंदियूं आहिनि उन्हनि ते हिन क़िस्म जो जेको आहे त साइन बोर्ड लॻल हूंदो आहे। ठीकु आहे, उन में तव्हां ॾिसंदव त लिखियल हूंदो डेंजर, ठीकु आहे, पर वोल्टेज जो नालो हूंदो, माना डेंजर करंट न आहे, केरु डेंजर आहे, वोल्टेज। त अहिड़े नमूने सां हिते असांखे ख़बर पइजी वई त करंट जेको आहे उहो रिस्पॉन्सिबल न आहे, जेको आहे सिर्फ़ वोल्टेज रिस्पॉन्सिबल आहे। हाणे हिन ॿिन्ही मिसालनि मां असांखे इहा ख़बर पइजी वई त करंट वधीक हुजण जो जेको रिस्पॉन्सिबल आहे उहो केरु आहे, वोल्टेज। यानी असांखे इहा ख़बर पइजी वई त करंट ऐं वोल्टेज जे रिलेशनशिप, त जेतिरो करंट वधीक हूंदो वोल्टेज बि ओतिरी वधीक हूंदी। जेकॾहिं असांजो करंट घटि आहे इट मीन्स त उन खे वोल्टेज घटि थी मिले। ठीकु आहे, हाणे इहा ई रिलेशन असांखे जेको आहे त ॿुधाई कंहिं ओम्स लॉ। तो अगरि जेकॾहिं इनखे असां स्टेटमेंट जी सूरत में लिखूं त कीअं लिखंदासीं त विचो द करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वोल्टेज। यानी करंट जेको कंहिं कंडक्टर में फ्लो थो करे उहो सिधी निस्बत रखे थो कंहिं सां, वोल्टेज। ऐं उन खां बाद में चवे थो प्रोवाइडेड दैट फिजिकल स्टेट सच एज द टेम्परेचर रिमेन्स कांस्टेंट। ठीकु आहे, बशर्ती के पसराईंदड़ जे यानी कंडक्टर जी जेका फिजिकल स्टेट आहे उहा असांजी जेको आहे त सेम रहे, यानी टेम्परेचर वग़ैरह। हाणे हिन शइ खे असां वरी बाद में डिस्कस कंदासीं हिन पॉइंट खे। हाणे फ़िलहाल असां हिन पॉइंट ते था अचूं। अगरि जेकॾहिं इन शइ खे प्यारा ॿारो असां मैथमेटिकली लिखण जी कोशिशि कयूं त असां चयोसीं त करंट जेको आहे उहो डायरेक्टली तालुक रखे थो कंहिं सां, वोल्टेज सां। ऐं असां हिते स्टेटमेंट में बि लिखियोसीं त करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वोल्टेज। ऐं जीअं त असांखे ख़बर आहे त प्रोपोर्शनलिटी खे ख़तमु करण खां बाद में असां इक्वल ॾेई करे कोई न कोई कांस्टेंट टर्म ॾींदा आहियूं। त हिते असां छा ॾिनोसीं, 1/r। हाणे r खे जेकॾहिं असां इक्वल जे हिन साइड खणी वेंदासीं त हिते डिवाइड में हिते मल्टीप्लाई थी वेंदी, ऐं जॾहिं मल्टीप्लाई थी वेंदी त असां वटि रिलेशन ठही वेंदी v इज़ इक्वल टू IR। ठीकु आहे, ऐं हीअ जेका रिलेशन आहे इहा आहे असांजी ओम्स लॉ। v छा आहे, पोटेंशियल डिफरेंस, I करंट, ऐं r छा आहे असांजो रेजिस्टेंस। ठीकु आहे, रेजिस्टेंस छा आहे, यानी रुकावट। ईअं खणी चऊं त जेको आहे त अपोज़, कंहिं शइ खे का शइ अपोज़ करे, ठीकु आहे, रोके, उहा रुकावट आहे असांजी छा आहे, जेको आहे त रेजिस्टेंस। या असां हिनखे ॿियो बि नालो ॾेई सघूं था, जंहिंखे असां चवंदासीं हिंड्रेंस, माना रुकावट। या असां जेको आहे त मैकेनिक्स में पढ़ी आयासीं फ्रिक्शन, फ्रिक्शन बि छा हुयो, जेको आहे त फ्लो खे रोके पियो। ठीकु आहे, मोशन जे फ्लो खे रोके पियो, मोशन खे रोके पियो। त हे रेजिस्टेंस छा आहे, उहो बि करंट जे फ्लो खे रोके थो, पर हीअ शइ असांजी जेको आहे त कांस्टेंट आहे। सो अगरि जेकॾहिं असां रेजिस्टेंस जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त रेजिस्टेंस छा आहे, इन जे लाइ असीं चवंदासीं अपोजिशन ऑफर्ड बाय द कंडक्टर टू फ्लो ऑफ करंट। यानी कंडक्टर जेको आहे त केतिरे करंट खे रोके थो। ठीकु आहे, ऐं इहो कंदो आहे जेको आहे त डिपेंड मटीरियल ते, त असां मटीरियल कहिड़े मां करंट गुज़रायूं था, यानी कहिड़े मटीरियल मां असांजी इलेक्ट्रिसिटी गुज़रे थी। हाणे जेकॾहिं असां 1/r जी ॻाल्हि कयूं त इहा छा आहे प्यारा ॿारो, हाणे r छा आहे, r असांजी रेजिस्टेंस, पर इनवर्स आहे। ठीकु आहे, अगरि हिन रिलेशन में असां ॾिसूं त हिन में चवे थो त रेजिस्टेंस ऐं करंट जेको आहे त पाण में इनवर्स आहिनि। रेजिस्टेंस वधीक हूंदी त कंडक्टर में करंट जो फ्लो घटि हूंदो। अगरि जेकॾहिं करंट जो फ्लो वधीक आहे इट मीन्स रेजिस्टेंस जेको आहे घटि आहे। पर जेकॾहिं असां हिते ॾिसूं त 1/r रेजिस्टेंस इहा कंहिंजे बराबरि आहे, इहा बराबरि आहे कंडक्टेंस जे। हाणे कंडक्टेंस कंहिंखे था चऊं, उहा वरी रेजिस्टेंस जे इनवर्स आहे। या रेजिस्टेंस छा आहे, रुकावट, केतिरो करंट कोई कंडक्टर रोके थो या मटीरियल रोके थो। ऐं कंडक्टेंस छा आहे, केतिरी उहो मटीरियल करंट खे इजाज़त ॾिए थो अॻिते वञण जे लाइ। माना असांजो मक़सदु वरी बि साॻियो ई निकितो, सिर्फ़ु असांजे टर्म्स जी चेंजिंग आहे। कंडक्टेंस छा आहे, कंडक्टेंस जो मतिलबु आहे त माना उन सर्किट मां उहो मटीरियल जेको आहे केतिरी करंट खे, केतिरी इलेक्ट्रॉन्स खे या चार्जिस खे इजाज़त ॾिए थो त केतिरियूं चार्जिस ॾियनि या केतिरो करंट जेको आहे उहो गुज़रे। ऐं रेजिस्टेंस छा आहे, उहो मटीरियल केतिरे करंट खे रोके थो। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां जेको आहे हिन रिलेशन मां असां रेजिस्टेंस खे मालूम करणु चाहियूं या हुनजो यूनिट जेकॾहिं मालूम करणु चाहियूं
त कीअं असां मालूम कंदासीं। तो हिन जे लाइ असां हिनखे रीअरेंज कयोसीं। तो R इज इक्वल टू V अपॉन आहे। हिन जो जेकॾहिं असां यूनिट कढूं त पोटेंशियल डिफरेंस जो यूनिट वोल्टेज ऐं उन खां बाद में करंट जो यूनिट एम्पियर। हाणे वोल्टेज अपॉन एम्पियर जेको आहे यानी वोल्ट अपॉन एम्पियर जेको आहे उहो बराबरि आहे ओम जे ऐं उन जी सिंबल जेको आहे त उहो ई आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, ही हुयो जेको आहे त असां वटि ओम्स लॉ। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे तव्हांखे ही जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां हिनखे फर्दर जेको आहे त डिस्कस कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।